मेहड़ भरिसां ॻोठ वली मोहम्मद पवंर जी प्राइमरी स्कूल जी बिल्डिंग ज़बूं हाल हुजण करे मासूम शागिर्द शागिर्दियाणियूं निठण उस खुलियल आसमान हेठि तालीम वापराइण ते मजबूर। शिकायतुनि ते डीसी दादू जी हिदायतुनि ते सिंध गवर्नमेंट जे ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट दादू जे इंटर्नी ऐं शिकायत सेल ऑफिसर तस्लीम नियाज़ खोसो पारां ॻोठ वली मोहम्मद पवंर पहुची स्कूल जो दौरो कयो। सरकारी स्कूल जी बिल्डिंग ज़बूं हाल हुजण सबबि करे सख़्त गर्मी में मासूम शागिर्द शागिर्दियाणियूं पारां तालीम पढ़ाइण सां गॾोगॾु बुनियादी सहूलियतूं न हुजण ते ॻणिती जो इज़हार कयो। इन मौक़े ते सिंध गवर्नमेंट जे ह्यूमन राइट्स डिपार्टमेंट डिस्ट्रिक्ट दादू जे इंटर्नी ऐं शिकायत सेल ऑफिसर तस्लीम नियाज़ खोसो मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त तालीम हर माण्हू जो बुनियादी हक़ आहे। तालीम पढ़ाइण सां ई क़ौमूं अॻिते तरक़ी करे सघनि थियूं। जंहिं लाइ असीं पंहिंजे बाला ऑफिसरनि जी हिदायतुनि ते ॻोठ वली मोहम्मद पवंर जे स्कूल समेत मेहड़ तालुक़े जे मुख़्तलिफ़ सरकारी प्राइमरी बॉइज़ ऐं सरकारी स्कूलनि जो दौरो कयो आहे, जिते बि मासूम शागिर्दनि खे तालीम पढ़ाइण जे हवाले सां बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे या बिल्डिंग ज़बूं हाल आहिनि उन्हनि जी नई सिर तामीरात लाइ डीसी दादू समेत लाॻापियल इख़्तियारनि खे रिपोर्ट ॾेई उन्हनि ते जल्द अमल करायो वेंदो। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।